अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुम्मा अफ़ीदू मिन हैसु अफ़ादन नास वस्तग़फिरुल्लाह इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबीयुल करीम। इन आयत सगुरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ख़ुसूसन उन अरब सगुरनि खे मुख़ातिब आहे जेके ईंदड़ महिमाननि खां पाण खे मथे सम्झंदा, छो जो उहे मस्जिद हरम में रहण वारा, मके पाक में रहण वारा ॿाहिरियां जेके महिमान अचनि त उन्हनि जे अॻियां पंहिंजी वॾाई पेश कंदा त असां असली मकी आहियूं ऐं असांखे दीन जी ख़बर आहे, मज़हब जी ख़बर आहे। अल्लाह ताला उन्हनि खे मुख़ातिब आहे। उन्हनि जो हिकिड़ो अहिड़ो अमल हूंदो हो जीअं त नाई जी राति मुज़दलिफ़े जे अंदरि सभु हाजीगर थींदा आहिनि ऐं नाई जी सुबुह जो नमाज़ खां पोइ निकिरी अरफ़ात में ईंदा आहिनि, पोइ सिज लथे ताईं अरफ़ात में रहंदा आहिनि, वरी 10 जी राति बि मुज़दलिफ़े में अची टिकंदा आहिनि। इहो अमल आहे, इहो रुकुन आहे हज शरीफ़ जो। पोइ हिन ही छा कंदा, हे ईअं कंदा त हाणे असांखे मोटी वरी साॻी मुज़दलिफ़े में अचिणो आहे, हले माण्हू वञी अरफ़ात मां थी अचनि, असां हिते वेठा आहियूं। छो जो 9 जी राति बि मुज़दलिफ़े में, 10 जी राति बि मुज़दलिफ़े में, बाक़ी 9 जो ॾींहुं जेको आहे इहो फ़र्ज़ु आहे हाजियुनि जे मथां जो पूरो ॾींहुं या ॾींहं जो कुझु हिसो अरफ़ात में गुज़ारे। पोइ हीअ पाण खे कुझु मथे सम्झंदा त असां असुल माण्हू आहियूं। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि खे तंबीह फ़रमाई त तव्हां पाण खे ॿियनि खां मथे न सम्झो, बल्कि अल्लाह जे हुकुम जे अंदरि, दीन जे अंदरि को मथे न आहे, को हेठि न आहे। दीन जे मथां अमल करणु सभिनि जे मथां ख़ुदा जो हुकुम बराबरि आहे। इरशाद फ़रमाईं त सुम्मा अफ़ीदू मिन हैसु अफ़ादन नास, पोइ मोटो उन जाइ खां जिथां माण्हू मोटनि था। तव्हां भेनर सां गॾु वञो, अरफ़ात में ॾींहुं गुज़ारियो, पोइ राति जो मोटी अचो मुज़दलिफ़े जे अंदरि। छो जो अरफ़ात जे अंदरि ॾींहुं गुज़ारणु इहो रुकुन हज आहे। पर हू छा कंदा, वॾाई कंदा, पंहिंजी बिरादरी जे मथां, पंहिंजी ज़ात ऐं क़ौम जे मथां उहे वॾाई कंदा। इन इस्लाम ऐं दीन जे अंदरि वॾाई न करणी आहे। शरीयत जे अंदरि केॾो बि दुनिया जो वॾे में माण्हू हुजे त बि उनखे उन सिफ़ में बीहणो आहे, निमाज़ में, जंहिंमें ग़रीब बीहे थो, मज़दूर बीहे थो। अल्लाह ताला यानी दुनिया जे अंदरि तबिका आहिनि, दुनिया जा ठहियल अथव, इहे दुनिया जा तबिका ठहियल आहिनि। ज़ातूं, कबीला या पैसे जे लिहाज़ सां मथे थियणो, हेठि थियणु। पैसो खुटी वियो त यानी उनजो दर्जो हेठि थी वियो, पैसो घणो थी वियो त दर्जो हुनजो मथे थी वियो। पोइ ज़ात खणी कमज़ोर हुजे, जेकॾहिं पैसे वारो आहे त उहो ॾाढो मुड़ुसु आहे, पर ज़ात खणी मज़बूत हुजे, पैसो न आहे त उन जहिड़ो को घटिया माण्हू कोन्हे को। यानी इहे दुनिया जा लाहा ऐं चाढ़ा आहिनि जेके माण्हुनि उहे अंदाज़ा मुक़ररु कया आहिनि। पर अलाह जे दीन जे अंदरि ख़ुदा ताला जी ज़ात बरकात अहिड़ी त बराबरी फ़रमाई आहे जो सभु मुस्लमान हिकिड़े सिफ़ में बीह था रहनि। ख़बर नथी पए त ग़ुलाम कहिड़ो आहे, त मालिक कहिड़ो आहे, नौकर कहिड़ो आहे, त बादशाह कहिड़ो आहे। इहे बराबरि में हिकिड़ी सिफ़ में बीठा आहिनि, कुल्हो कुल्हे सां मिलाए बीठो आहे। अलाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद थो फ़रमाए त तव्हां मके पाके जा मकी हुजण जे करे, अरब हुजण जे करे, असुल हुजण जे करे, या मदीने वारे साईं जे माइट हुजण जे करे तव्हां माण्हुनि खे चओ था तव्हां अरफ़ात मां थी वञो, असां हिते वेठा आहियूं। ईअं न आहे। अल्लाह तरफ़ त माण्हुनि सां गॾु वञो, छो जो रुकुन आहे हज जो, वरी मोटी हुन सां गॾु अचो, वस्तग़फिरुल्लाह, ऐं अलाह खां माफ़ी तलब कयो। माफ़ी कहिड़ी? उहो जेको तव्हां इहो ग़लति कमु कयो आहे, पाण खे वॾो था सम्झो ऐं वॾाई जो इज़हार कयो अथव, इन में ख़ुदा खां माफ़ी वठो। इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम, बेशक अल्लाह ताला बख़्शणहार ऐं रहम कंदड़ आहे। फ़इज़ा क़दैतुम मनासिककुम फ़ज़्कुरुल्लाह, पोइ जॾहिं पूरो कयो तव्हां हज जे मनासिकनि खे, यानी अरकान खे, पोइ अलाह खे यादि कयो। का ज़िक्रिकुम आबाअकुम औ अशद्दु ज़िक्रा, पोइ ईअं ज़िक्र कयो जीअं तव्हां पंहिंजे पीरनि जो ज़िक्र कंदा हुओ, उन खां बि वधीक। जहालत वारे दौर जे अंदरि ख़ुदा जी तरफ़ जे माण्हुनि जी तवजह न हूंदी हुई। इन हज खे मेलो कंदा हुआ, मेलो करे मल्हाईंदा हुआ। पोइ उते मुख़्तलिफ़ क़बाइलनि जा सरदार ऐं क़ौमूं अची गॾु थियनि, पोइ हर कोई पंहिंजी क़ौम जी वाखाण बयानु कंदो हुओ। हर इंसान वटि तारीख़ हिकिड़ी आहे, हिकिड़ी तारीख़ आहे पंहिंजे वॾड़नि जी, ऐं बयानु कंदो आहे, भाउ असांजा वॾा फ़लाणे इलाइक़े जा बादशाह
या फलाणे जॻह तां हलिया पोइ हिते पहुता, पोइ उनखे माण्हू फ़ख़ुर सां बयानु कंदो आहे। असां को अॼुकल्ह जा न आहियूं, बल्कि पुराणा माण्हू आहिनि। हर क़ौम जे अंदरि इहो हिकिड़ो दास्तान आहे, इहो हिकिड़ी तारीख़ आहे त हे पोइ उन हज वारे मौक़े ते उन मेले जे अंदरि उहे हिक ॿिए खां बरतरी हासिलु करण जे लाइ पंहिंजे वॾनि जूं ॻाल्हियूं कंदा हुआ। पंहिंजे असांजा अबा जेका हुआ हेॾा सूरमा हुया, हेॾा बहादुर हुआ, हेॾा जंगी हुया। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात त हाणे इन जॻह ते तव्हां पंहिंजे पेरनि जी ॻाल्हि कंदो, ॾाॾनि जी ॻाल्हि कंदो त जहिड़ो थी पवंदो। कंहिंजो ॾाढो नंढो कोन्हे को, हर कोई चवंदो मुंहिंजो ॾाढो वॾो आहे, मुंहिंजो ॾाढो बहादुर आहे, मुंहिंजो ॾाढो सखी हुयो, मुंहिंजो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन रस्म खे ख़तमु करण जे लाइ अलाह ताला फक़त फ़ज़्कुरुल्लाह, हाणे इन जॻह ते पंहिंजे रब खे ज़िक्र, रब खे यादि कयो, अलाह जो ज़िक्र कयो। हा का ज़िक्रिकुम आबाअकुम, जीअं तव्हां पंहिंजे पेरनि जो ज़िक्र कंदा हो अबनि ॾाॾनि जो न, ऐं अशद ज़िक्र आहे, उन खां बि मथे चढ़ी करे पंहिंजे रब खे यादि कयो। छो जो अलाह जे यादि करण में, ज़िक्र करण में त तव्हांखे अजुर अज़ीम मिलंदो न। ऐं पंहिंजे पीउ खे यादि कंदे त तोखे छा मिलंदो, ॾाॾनि खे यादि कंदे ख़ुदा जे ज़िक्र जे अंदरि त बरकत आहे न। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते फरमायो त फमिन अन्नास मन यक़ूलु रब्बना आतिना फ़िद दुनिया फमा लहू फ़िल आख़िरति मिन ख़लाक़। माण्हुनि मां के माण्हू ईअं चवनि था कि रब असांखे ॾे तूं दुनिया में, ॾे असांखे दुनिया, आतिना फ़िद दुनिया वमा लहू फ़िल आख़िरति मिन ख़लाक़, उनजे बाद आख़िरत में को हिसो न आहे। जेके रब खां रुॻो दुनिया था घुरनि, रुॻो दुनिया था घुरनि, उनजे लाइ आख़िरत में को हिसो न आहे। व मिनहुम मन यक़ूलु, ऐं उन्हनि खां उहे शख़्स जेके चवनि था रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतऊं व फ़िल आख़िरति हसनत वक़िना अज़ाब अन्नार, जेके ईअं चवनि था पिया ए असांजा पालनहार असांखे दुनिया बि सुहिणी ॾे त आख़िरत बि सुहिणी ॾे, ऐं असांखे अज़ाब जे बाहि जे अज़ाब खां बचाए। जेके इहे दुआ घुरनि था, इहा कामिल दुआ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक में हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला रवायत फरमाए त अलाह जो महबूब जॾहिं बि दुआऊं घुरंदो हो, जॾहिं बि ऐं जेतिरियूं बि दुआऊं घुरंदो हो, हर दुआ जे अंदरि इहा दुआ घुरंदो हो, रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतऊं व फ़िल आख़िरति हसनत वक़िना अज़ाब अन्नार। हीअ जामियो दुआ आहे। यानी इंसान थो चए त मुंहिंजा मौला असांखे दुनिया बि सुहिणी अता फरमा, छोजो दुनिया बि ज़रूरत आहे न, इंसान जी हाजत आहे न। पर कहिड़ो सुहिणी तरीक़ो अलाह ताला सेखारे थो पियो त यानी रब खां दुआ घुर त दुनिया असांखे ज़िलत वारी न ॾे, जंहिंमें इंसान रुली वञे, दर बदर थी वञे, पर अहिड़ी दुनिया ॾे जेका दुनिया बि सुहिणी हुजे ऐं आख़िरत बि सुहिणी अता फरमा। ऐं उहो जेको अज़ाब जेको बाहि जो आहे न, ऐं पालनहार असांखे उन अज़ाब खां बचा। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला फरमाए थो पियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु सहाबी जे मथां गुज़रिया, जेको बिल्कुलु ॾुबड़ो सनड़ो ज़ईफ़ बदनी लिहाज़ सां। पाण फ़क़ति दुआ घुरंदो आहियूं, दुआ घुरंदो आहे, सही मां दुआऊं घुरंदो आहियां, पर त कहिड़ी दुआ रब खां घुरंदो आहे? जे मां रब खां दुआ इहा घुरंदो आहियां त मुंहिंजा मौला मूंखे आख़िरत जे अज़ाब खां बचा। पर जेकॾहिं अज़ाब करिणो थिए त उहो मूंखे दुनिया में कर, आख़िरत में मूंखे बचाए। आख़िरत जी रुसवाई वॾी आहे, जेका सज़ा ॾिनी थी मूंखे दुनिया में कर। त अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, छा तूं दुनिया जे अंदरि अलाह जे अज़ाब सहण जी ताक़त रखी थो? त ख़ुदा खां तूं घुरी थो मौला मूंखे दुनिया में सज़ा ॾे, आख़िरत खां बचाए। छा तो में एतिरी साहब आहे जो अलाह ताला तोखे दुनिया में तोखां हिसाब वठे? त उहो सॼो सहाबी ॾकी वियो, पाण त तोखे दुआ घुरणु कोन थी अचे। दुआ इहा घुर त मौला असांखे दुनिया बि सुहिणी ॾे त आख़िरत बि सुहिणी ॾे। कहिड़ो अलाह जे महबूब सेखारे था। ईअं न चइजे त आख़िरत में जेका पकड़ थींदी मौला हिते पकड़ कर, आख़िरत जी सख़्ती खां हिते सख़्ती कर, पर जा ख़ुदा सख़्ती करे त पोइ केरु बचाईंदो? अलाह जी ज़ाते बाबरकात खां हमेशह पनाह करणु घुरिजे। अलाह जी बारगाह में हमेशह इहा दुआ करणु घुरिजे त मुंहिंजा मौला असांखे दुनिया बि सुहिणी अता फरमा त आख़िरत बि सुहिणी अता फरमा। जीअं दुनिया जे अंदरि तो मौला करीम असांखे सही ऐं सलामत रखियो आहे, असांजी आख़िरत खे बि सही ऐं सलामत रखियो आहे। छोजो ख़ुदा जे ख़ज़ाननि में त का कमी आहे कोन्हे। केॾी अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुहिणी तालीम आहे जेको पाण सवरा सेखारनि था पिया। त हिन दुआ जे अंदरि बि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिकु जामियो दुआ असांखे ॾेई छॾी आहे, जंहिंमें अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी अता दुनिया में बि साबित आहे त आख़िरत में बि। अहिड़े सखी जी बारगाह में दुआ घुरूं था त करीम रब असांखे दुनिया बि सुहिणी ॾे। सुहिणी दुनिया कहिड़ी आहे? जंहिंमें अलाह जो दीन हुजे, जंहिंमें सखावत हुजे, जंहिंमें हमदर्दी हुजे, जंहिंजे अंदरि इंसानियत हुजे, जंहिंजे अंदरि अख़लाक़ ऐं गैरत हुजे। सुहिणी दुनिया उहा आहे।
ऐं आख़िरत वारी कहिड़ी आहे, उहा आख़िरत वारी जेका नबी करीम सलासम ऐं अलाह जे क़ुर पाक बयानु फरमाई त आख़िरत में मां पंहिंजे ॿारनि जे मथां रब करीम फरमाए थो हे इनाम फरमाईंदुमि। त हमेशह उन सखी जी दरबार में जॾहिं बि हथड़ा खणे कि अहिड़ी दुआ घुरे दुनिया बि भली थी पई त आख़िरत बि भली दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां तौफ़ीक़